साईं नालो मुंहिंजो मुख्तियार अहमद बुरड़ो। असां वार आहियूं परते सॾु पंध परते वेठा आहियूं स्पिने खाना आहे उतां बोर्ड आहे उतां निकिरी हिते आया आहियूं नसीराबाद। असांखे पीरियूं गंढियूं हिकु ॿ मिली आहे सामान जी। पोइ असांजी मालिकी का बि नशी आहे। मूंखे बीमारी आहे, अंदरि में ज़ख़्म थी पिया आहिनि। 3 साल दवा को आहे न मदद बि कोन थो करे। हाणे हिते ई वेठा आहियूं। बीमारी में कंहिं आयो आहे तव्हांखे? साईं डॉक्टर हुया पर चऊं तुंहिंजी दवा असां वटि न आहे। सने असांखे बुखार इहा दवा असांखे न आया न साईं चवंदा त हे अंदरि में ज़ख़्म थी वियो आहे। वरी कल्ह टोला चेक करायमि चयो त वरी शुगर थी वई आहे। हा जो राशन वग़ैरह तव्हां घणो टाइम में थियो आहे? असांखे हिते 4थों महीनो आहे। असांखे छा छा ज़रूरत आहे? पहिरियों साईं असांखे थांवणी गंढ ॾिनऊं, पोइ असांखे 2 गंढियूं हिकिड़ी अटे जी बि ॾेई आहे, 1 बि ॾेई आहे, 2 बि ॾेई आहे, 3 बि ॾेई आहे। पोइ वरी असांखे कथा 2 ॾिनऊं। हाणे विच में को सारा ई कोन थो लहे ख़ुदा करणु वेठा आहियूं। पर ॻोठ ते बि माना ॻोठ बि बुबे ते पाणी बीठो आहे। घर दर पाला न हाणे वरा काठ संदूकूं टपड़ा टराड़ी सभु लुड़ी रवाना थिया। हाणे उते कयूं छा? न पाणी खारो आहे पीअण जो बोड जो। केरु बीमार माण्हू पाणी पीए, नंढा वॾा ॿार बीमार आहे पेशनि में। हिते ई पिया आहियूं। अलाह साईं तव्हां सहारो रब साईं हुकूमत ॾींदी। असां वञण जे पोइ मोटण हेॾा वेंदा आहियूं। 4 पुट आहिनि। हे आहे 2 टे पुट कमार नंढा नंढा न मां ई कमाए सघां। कुझु भला हाणे आया आहिनि सियारे में कुझु सियारे जे ॾियण जे लाइ खाइण पीअण जे लाइ या कुझु कंबल वग़ैरह? कंबल साईं हाणे ॾेई आहे 15 16 10 12 निशान न 2 कंबल हुआ माण्हू ॾिना घर घर खे। 2 कंबल घर घर खे ॾिना। अञा ई पिया आहिनि बेड़ा ते राति जो मथां ॾिना इन कुझु पचायो आहे। असांखे टैंक बि न आहे मथां को असांजे विल जी वात में बीमार माण्हू राति जो अलाह त मात ते कया नंढनि वॾनि ॿारनि मथां थी पए हड़ ॿार पाण बीमार पिया आहियूं। हाणे छा खाऊं छा वञूं काॾे? को टेंट हुजे त काॾे ॿिए पासे फिरूं। हाणे पट ते मसण बि थिए थो त लॾे छा कयूं था प्लाट अचो आहे निकिरो न निकिरूं न वञूं काॾे वेहण जी जाइ कान्हे।